रेडियो पाकिस्तान खैरपुर। रत जे अतीअ ॾिण जे आलमी ॾींहं जे हवाले सां रेडियो रिपोर्ट पेश कजे थी। रगुन में डोड़ींदड़ रत सां इंसानी ज़िंदगीअ जी माला बदल रही थी। इहो अहसास शिद्दत सां उन वक़्तु थींदो आहे जॾहिं कंहिं बीमारी या हादसे जे करे असांजे प्यारनि खे अचानक रत जी ज़रूरत पवंदी आहे। तॾहिं अहिड़नि मुख़लिस माण्हुनि जो किरदारु कंहिं फ़रिश्ते खां घटि नाहे हूंदो जेकी बग़ैर कंहिं नफ़े ऐं नुक़सान जे, बग़ैर कंहिं रिश्तेदारीअ जे रत जो अतियो ॾेई इंसानी ज़िंदगीअ खे बचाईंदा आहिनि ऐं कंहिं बीमार खे रत ॾियणु पंहिंजो अख़लाक़ी फ़र्ज़ु सम्झंदा आहिनि। इन ई सिलसिले में माण्हुनि में शऊर ऐं ॼाण पैदा करण लाइ हर साल 14 जून ते रत जे अतीअ ॾियण जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। हीउ ॾींहुं पाकिस्तान समेत पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। हिन ॾींहं जे हवाले सां पूरे मुल्क में प्रोग्राम रिथिया वेंदा आहिनि। हीउ ॾींहुं साइंसदान कार्ल लैंड जे ॼमण जी यादि में मल्हायो वेंदो आहे। हिन ई साइंसदान रत जा 3 ग्रुप A, B ऐं O ॻोल्हे लधो। हिन जो चवणु हो त हिकु जहिड़नि रत जे ग्रुपनि खे पाण में मिलाइण सां रत जा सेल तबाह न थींदा ऐं हिकु कामयाब तजुर्बे खां पोइ हू हिकु साइंसदान मां मसीहा बणिजी वियो। रत जो अतियो ॾियण सां हर साल लखें जानियूं बचाए सघजनि थियूं। ज़िंदगी ऐं मौत जी कैफ़ियत में मुब्तला मरीज़नि में रत जी मुंतक़िलीअ जे अमल जे करे मरीज़नि में जीअण जी नई उम्मीद पैदा थिए थी ऐं रत मिलण खां पोइ अहिड़ा मरीज़ पहिरीं खां वधीक सेहतमंद ज़िंदगी गुज़ारनि था ऐं रत ॾियण वारे जे अंदरि बि नओं ऐं ताज़ो खून पैदा थिए थो। इन ई सिलसिले में डॉक्टर ग़ुलाम क़ादिर मेमुण चवे थो, 14 जून ते आलमी ब्लड डोनेशन ॾींहुं मल्हायो पियो वञे। मां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु पियो कयां त वधि खां वधि इन मुहिम में हिसो वठनि ऐं वधि खां वधि जेको आहे पंहिंजी ब्लड डोनेट कनि। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जे पधिराईअ मूजिबि 1000 फ़र्दनि में रत जे अतीअ ॾियण वारनि जो तादादु आमदनीअ जे लिहाज़ खां मुख़्तलिफ़ आहे। घणी पैदावार वारनि मुल्कनि में 32 ॾहाई हिकु रत जी शरह आहे, जॾहिं त विचोले मुल्कनि में 14.9 शरह आहे ऐं घटि दर्जे वारनि मुल्कनि में 7.8, जॾहिं त अञा बि घटि त 4.6 जी शरह आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन इहो हदफ़ मुक़ररु कयो आहे त 2020 ताईं दुनिया जे मुल्कनि में रत ॾियण जी ज़रूरत खे 100% रज़ाकाराना तौर ते रत ॾियण जे अमल खे हासिल करे सघिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त रिश्तेदारनि खां वधीक नौजवाननि जो खून वधीक सेहतमंद हूंदो आहे छो त उहो ताज़ो खून हूंदो आहे। इन ई सिलसिले में पूरे मुल्क में रत जे अतीअ ॾियण जी अहमियत खे उजागर करणु, मयारी ऐं महफ़ूज़ रत गॾु करणु ऐं उनखे बैनुल अक़वामी मयार जे मुताबिक़ महफ़ूज़ करणु, ज़रूरतमंदनि खे बर वक़्तु मुहैया करण में मुख़्तलिफ़ इदारा कमु करे रहिया आहिनि। इन ई सिलसिले में खैरपुर में मौजूदु फातिमिया फाउंडेशन जे इंचार्ज डॉक्टर अली हसन चवे थो, ही वर्ल्ड लेवल ते हे आलमी डे आहे, डोनर डे। इन में असांजी अवेयरनेस आहे त वधि में वधि दोस्त इन में शामिलु थी करे ऐं अतियो ॾियनि ऐं उहो जेको इन्हनि जो ॾिनल अतियो हूंदो उहो थेलिस्मिया ऐं हेमोफीलिया जे ॿारनि खे फ्री ऑफ कास्ट लॻायो वेंदो आहे ऐं वधि में वधि माना कोशिशि करे ऐं दोस्त असां साथ ॾियनि। हिन आलमी ॾींहं ते अची असांखे ब्लड डोनेशन अतियो ॾियनि त उन्हनि जी इनशाला ही वर्ल्ड लेवल ते जेका डोनेशन कंदा त हिननि जो जेको उन ॿारनि खे अतियो ॾिनो वेंदो त इहो वधि में वधि सवाबु। सेहतमंद माण्हू जेको आहे उहो माना 3 खां 4 दफ़ा पर ईयर माना डोनेट करे सघे थो। 3 महीननि में उहो ब्लड डोनेशन ॾेई सघे थो, डोनेट करे सघे थो। उन खां बाद में वरी हे पंहिंजो ड्यूरेशन पीरियड रखे त माना 3 महीना गुज़रनि उन खां बाद में ॾेई सघे थो। साल में 3 खां 4 दफ़ा डोनेट करे सघे थो ब्लड। हर माण्हू जी जेका आहे बॉडी जी कैपेसिटी जे हवाले सां जॾहिं फिटनेस थींदी आहे ऐं डोनेट कंदो आहे ऐं उन खां बाद में ब्लड जा जेके आहिनि RBC सेल जेके आहिनि उहे उहे डिस्कार्ड थी वेंदा आहिनि। शायदि जो मिलियन में तयारु हूंदा आहिनि। अगरि जेकॾहिं माण्हू डोनेट कंदो ब्लड त सेहतमंद बि रहंदो, मुख़्तलिफ़ डिज़ीज़ खां बचाव बि थी वेंदुसि। हीअ RBC सेल जेके आहिनि उहे असांजा डिस्कार्ड थी 120 डेज़ में उहे ज़ाया थी ख़तमु थी वेंदा आहिनि। अगरि जेकॾहिं डोनेट कंदो त कंहिं बि मजबूर मिसकीन जी ज़िंदगी बची पवंदी।
असांजी आबादीअ जो 70% हिसो नौजवाननि ते मुश्तमिल आहे। अगरि असां इन्हनि में रतु ॾियण वारी अहमियत खे उजागर करण में कामयाब थियासीं त हिन मुल्क में हिक बि इंसान जी मौत रत जे न मिलण जे करे न थींदी। हींअर रत जी अतीअ ॾियण जे आलमी ॾींहं जे हवाले सां रेडियो रिपोर्ट पेश कई वई। रावी ऐं प्रोड्यूसर अफ़साना चन्ना।